अस्सलाम वालेकुम संगत मां जवाद अहमद ऐं तुसां ॾिसंदे पियो मुंहिंजो यूट्यूब चैनल जेडी सिंधी। संगत हिले मां वेंदा पिया आहियां टावर मार्केट दर्जी को कपिड़े ॾियणु। हिले जल्दी ईंदे पिया ॾींदा आहियां वल इंशाअल्लाह ताला मां बसां एतिकाफ़ पिछल टाइम कोन मिलसी अगज सिवा पिया छॾींदा आहियां। हिले पुॼी आहियां दर्जी कण दर्जी आप कोनी हेल्पर दर्जी ये रोज़ा खोलणो आवे तो चोई को ॾींदे कपिड़े त असां सभिनी को मशवरा इहो आहे माशाल्लाह। ऐं दर्जी जी न फिटिंग हर शइ सिलाई सुठी हूंदी आहे। तव्हां सिबाओ थी भले सवाओ उस्ताद सही ॾींदा नाला आहे टावर मार्केट जे अंदरि दुकान आहे। हिले असां पुॼी वियूं मैक्स बचत ठंडी सड़क वाली इथों ई घिनणी आहे भाॼी ऐं फ्रूट। हिले हितां फ्रूट वाले सेक्शन अच आ गयूं हुन इथों ई घिने पियूं फ्रूट भाॼी घिन पिछे वैसूं सीधा घर इथां ही करेंदा अॼु वीडियो द एंड। उम्मीद तुसांको मेरा अॼु वीडियो अच्छा लगा।